सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ्तार करण में नाकाम। कानून जी पकड़ खां आजा कातिल शहीद जे वारसनि खे बि धमकियूं ॾियण लॻा। शहीद जान मोहम्मद महर जे वॾे भाउ चयो आहे त पुलिस कातिलनि खे अञा गिरफ़्तार नाहे कयो। कातिल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अल्लाह जे आसरे ते वेठल आहियूं। एसएसपी सखर संघार मलिक जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद जे वारसनि जे ख़दशनि बाद खेनि सखर में सिक्योरिटी फराहम कई आहे। जक में बि राति ताईं शहीद जे वारसनि खे सिक्योरिटी फराहम कई वेंदी। केटीएन न्यूज़ ऐं काविश जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़तल केस में गिरफ़्तार 3 सहूलतकार 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस बख्शल उर्फ बख्शू महर, बाबर महर ऐं मुनवर महर खे अदालत में पेश कयो। अदालत टिन्ही सहूलतकारनि खे 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। क़तल केस में नामज़द मुख्य जवाबदार शेरू महर ऐं ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस कुझु बि न कयो। शहीद जान मोहम्मद महर जे क़तल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल। कराची में सहाफ़ियुनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज। कातिल गिरफ़्तार न थियण जी सूरत में आईजी ऑफिस आॾो धरणे जो चिताब। शहीद जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कंधकोट, खैरपुर, दादू ऐं ठुल समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। दादू, नवाबशाह, कुंडरी, टंडो, आदमदड़ो ऐं ॿियनि शहरनि में जस्कम पारां एहतजाज। शहीद जान मोहम्मद महर जे क़तल केस जी जांच लाइ आईजी पारां जोड़ियल कमेटी जी सुभाणे गॾिजाणी तलब। डीआईजी तनवीर आलम ओढो जी सरबराही में गॾिजाणी सुभाणे सखर में थींदी। सखर ऐं खैरपुर जा एसपी सीटीडी सखर ऐं ॿिया मेंबर शिरकत कंदा। जांच कमेटी शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जी जांच कंदड़ अहलकारनि खे बि तलब करे वरितो। गॾिजाणी में जान मोहम्मद महर जे क़तल केस में थियल अॻभराई जो जाइज़ो वरितो वेंदो। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन शहीद जान मोहम्मद महर जे क़तल वारे मामले जी शफ़ाफ़ जांच ऐं वारसनि खे तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो करे छॾियो। एसएचआरसी जे चेयरमैन इक़बाल ॾेथो आईजी सिंध खे ख़त लिखी सिंध में सहाफ़ियुनि ते हमलनि, अगवा ऐं क़तल जहिड़नि वाक़िअनि ते ॻणतीअ जो इज़हार कयो। ख़त में चयो वियो आहे त सखर में जान मोहम्मद महर खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। सहाफ़ियुनि ख़िलाफ़ तशदुद जा केतिराई हाई प्रोफाइल केस साम्हूं आया आहिनि। सहाफ़ियुनि ऐं मीडिया अमले जे तहफ़ुज़ लाइ अमली उपाउ वरिता वञनि। नौकरियां वठे ऐं ॿियूं हुनजे माउ वटि, ॿियनि भाउनि वटि ऐं ॿिए भाउ वटि, भेण वटि केतिरियूं बि नौकरियां हुजनि, पर हिन साईं जे ऐं असद पीर जे कमरे में उहे नौकरियां न वेंदियूं। बसि हे ई नौकरियां हूंदियूं। हिकु मुंहिंजी न्याणी ॿ ॿियूं नौकरियां। असांजूं छोकिरियूं 3 अञा हयात पीर वटि रहियल आहिनि। इन ख़ौफ़ जे करे असां कूड़ा बयान कया। असांखे या न ॾियनि, असांखे न मिली सघनि पीर वटां, उहे असांखे मिलनि पोइ असां ही सचा बयान ॾींदा आहियूं। मुंहिंजे छोकिरीअ जे लाइ सॼा छोकिरा विया उते असद पीर हुननि खे पैसा ॾिना आहिनि, पर मां पैसा न वरिता आहिनि। मां असद पीर खां पैसा न वठंदसि, मां लड़ंदसि, मां धीअ जे बजाए लड़ंदसि। राणीपुर में पीरन जी हवेली अंदर मुबैना तौर वेशाणे तशद्दुद में फोत थियल ॿाड़ी फातिमा फुरड़ो केस जी जांच जारी।
बाड़ी जे घर जे अहाते में पूरियल कपड़ा हथ। पुलिस नींगरी जो इलाज कंदड़ डिस्पेंसर इम्तियाज़ मीरासी खे गिरफ़्तार करे वरितो। अणॼातल हंधि मुंतक़िल। वारसन असद शाह पारां मोकिलियल पैसा वापसि करे छॾिया। इंसाफ़ जो मुतालबो। नींगरी फातिमा फरोडो जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। खैरपुर ऐं दौलतपुर सफ़न में सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी तंज़ीमनि एहतजाज कयो। नौशरो फिरोज़ जी अदालत राणीपुर जे पीर जी हवेली में क़तल थियल मासूम बाड़ी फातिमा फरोडो जी क़ब्रकुशाईअ जो हुकुम ॾेई छॾियो। लेटर जारी। अदालती हुकुम तहत फातिमा फरोडो जो पोस्टमार्टम कराइण लाइ मेडिकल बोर्ड जोड़े कंडियारो जे मजिस्ट्रेट जी निगरानी में क़ब्रकुशाई कई वञी। अदालती हुकुम बाद मासूम फातिमा फरोडो जे पोस्टमार्टम लाइ मेडिकल बोर्ड में पैथोलॉजिस्ट, फॉरेंसिक मेडिसिन जो स्पेशलिस्ट, पुलिस सर्जन ऐं लाॻापियल अस्पताल जो MS या डॉक्टर शामिल हूंदो। सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी राणीपुर वाक़िए जी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में बाड़ी फातिमा खे घरेलू तशद्दुद, बेहुरमती ऐं जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाइण जो इंकशाफ। सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल चयो आहे त सिंध हुकूमत मुतासिर कुटुंब खे क़ानूनी ऐं इख़लाक़ी मदद फ़राहम कंदी। मुल्क में मज़हबी इंतिहा पसंदीअ जी का बि गुंजाइश नाहे। मुल्क में कानून जी हुक्मरानी ते सौदेबाज़ी न कंदासीं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्की ऐं परॾेही सतह ते कयल वाइदनि ते हर सूरत में अमल कंदासीं। ॼाण आहे त मुल्क मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुक़रर मुदे में पाकिस्तान जी तरक़ीअ जो बुनियाद रखण जी कोशिश कंदासीं। अक़लियतुनि जे हक़नि जो हर सूरत में तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वेंदो। कंहिं बि गैर आइनी अमल जो हिसो न बणजंदुसि। आइन मूजिबि चूंडूं कराइण ऐं तारीख़ ॾियणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे। लाॻापियल इदारनि खे मुंहुं समेत सभिनी जो एहतिसाब करणु घुर्जे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हियूं। मक़बूल बाक़िर चयो त निगरान काबीना वॾी न पर मुख़्तसिर हूंदी। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते अफ़सोस थियो। जांच लाइ JIT जोड़ी वई आहे। संदसि खून सां इंसाफ़ थींदो। राणीपुर वाक़िए जो बि नोटिस वरितो वियो आहे। जवाबदारनि खे सज़ा मिलंदी। जुड़ावाला में जेको कुझु थियो मज़म्मत ऐं अफ़सोस जोॻो अमल आहे। 9 मई जा वाक़िया बि मुल्क जी बदनामीअ जो सबबु बणिया। वफ़ाक़ी काबीना घटि में घटि ख़र्च करण जो फ़ैसिलो कयो आहे। महांगो तेल ख़रीद करे सस्तो विकिणणु मुमकिन नाहे। सुध सम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त इलेक्शन कमीशन खे चूंडुनि में मुकमल सहकार कराइण जी ख़ातिरी कराई आहे। मुल्की मुआशी हालत ख़राब आहे जेका हिकु हक़ीक़त आहे जंहिंखे बहितर करणो आहे। नथो सम्झां त 2023 जी कानून साज़ीअ खां पोइ नेब तरमीमनि जो जाइज़ो वठी सघूं था। जेकॾहिं पंहिंजे दौर में नेब तरमीमनि वारे केस जो फ़ैसिलो न ॾेई सघियसि त मुंहिंजे लाइ शर्मसारीअ जो सबबु बणिजंदो। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा रिमार्क्स। नेब तरमीमनि ख़िलाफ़ PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मंसूर अली शाह फुल कोर्ट जोड़ण जी तजवीज़ ॾींदे रिमार्क्स ॾिना त प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जी मौजूदगीअ में ही केस फुल कोर्ट ॿुधे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जी मौजूदगीअ में 5 रुकनी बेंच ॿुधणी करे। साइफर केस में PTI चेयरमैन ख़िलाफ़ सीक्रेट एक्ट तहत केस दाख़िल।
FIA पारां कुछ ॾींहं पहिरियां अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ दाख़िल कयल FIR में ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी शिक 5 खे बि शामिल कयो वियो। FIA ॼाणायो आहे त PTI चेयरमैन ॼाणी वाणी ॻुझे दस्तावेज़ जो ग़लत इस्तेमालु कयो। PTI चेयरमैन जो भाणेजो हसान नियासी जिना हाउस ते हमले वारे इल्ज़ाम हेठि फौज हवाले। लाहौर पुलिस हसान नियासी बाबति रिपोर्ट लाहौर हाई कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त हसान नियासी जिना हाउस हमले केस में मुख्य जवाबदार तौरु नामज़द आहे। अदालत पारां हसान नियासी खे वालिद सां मिलाइण जी हिदायत। घोटकी वेझो धाड़ेलनि हथां पुलिस एहलकार ख़ालिद कोराई जे अगवा ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ ॻोठाणनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। सरहद थाणे ते सरकार जी फरियाद ते कोराई बिरादरी जे 11 सुञातल ऐं 39 अणसुञातल माण्हुनि समेत 50 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। एहलकार ख़ालिद कोराई गुज़िरियल ॾींहुं बाज़ियाब थियो हो। वॻण भरिसां 2 धुरनि में प्लाट जी मालिकी तां झेड़ो, फायरिंग में 2 ॼणा क़तल, 3 ॼणा ज़ख़्मी। पंवर बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ज़ुबैर पंवर ऐं असदुल्ला पंवर थॾे ते मारिजी विया। ज़ैन पंवर, रज़ा पंवर ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया। वाक़िबाद इलाइक़े में 2 नौजवाननि जे क़तल बाद धुरनि में सख़्त छिकताण। ओबावड़ो वेझो रांत जे कचे वारे इलाइक़े में कारहें इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़तल। ॻोठ शहज़ादो शर में जवाबदार दरिया ख़ान शर पंहिंजी ज़ाल ख़ालदा शर खे गोलियूं हणी क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं शहदादपुर भरिसां मलदसे में नींगरी सां मुबैना इज्तिमाही ज़्यादती। गणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल। वारसनि मूजिबि 12 वरनि जी मासूम बाड़ीअ खे 4 जवाबदारनि अगवा करे वणनि जे फसल में इज्तिमाही लॼालुर जो निशानो बणायो। नींगरी जे वालिद जो चवणु हो त संदसि धीउ खे जवाबदार वहीद, शाहू, शाना ऐं महताब अगवा करे ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदारनि खे सोघो करे पुलिस हवाले कयो वियो आहे। मलदसे पुलिस मूजिबि मेडिकल रिपोर्ट अचण बाद जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो।